अस्सलाम वालेकुम। अज मां तव्हां सां शेयर कयां थी चिकन जी कोयला कढ़ाई। आज मैं कोयला कढ़ाई बना रही हूँ। नाम तो अजीब सा है लेकिन टेस्ट बहुत मज़े का है यकीनन। तो उसके लिए मेरे पास ये आधा किलो चिकन है, 2 प्याज मैंने चॉप कर ली हैं और ये 1.5 से 2 टेबल स्पून अदरक लहसुन पिसा हुआ, मिर्चें और नमक हस्बे ज़ायका, ये कुछ कटी हुई हरी मिर्चें हैं और 1 पाव ये टमाटर हैं चॉप किए हुए। ऐं चिकन कोयला कढ़ाई ठाहिण जे लाइ जेके शयूं असांखे खपंदियूं उन में ही अधु किलो चिकन जे लाइ मूं पाव टमाटर खया आहिनि जेके चॉप करे छॾिया आहिनि। ऐं चिकन अधु किलो आहे, सावा मिर्च आहिनि कुझु कटियल, लूणु ऐं पीठल ॻाढ़ा मिर्च मर्ज़ी जे मुताबिक़, अदरक थूम पीठल 1.5 खां 2 टेबल स्पून ऐं 2 मीडियम साइज़ बसर जेके आहिनि चॉप कया आहिनि। इन खां अलावा कुझु मसाला खपंदा जेके जीअं जीअं टाइम ईंदो त उन में असां ऐड कंदा वेंदासीं। कुछ और मसाले भी चाहिए होंगे जो बाद में हम डालेंगे। तो सबसे पहले इन टमाटरों को हल्की आंच पे ढककर मैं पकाने के लिए छोड़ रही हूँ ताकि ये गल जाएं और इनका पानी खुश्क हो जाए। ठीक है, ये टमाटर अलग सा असां हल्की बाहि ते ढक ॾेई पचाईंदासीं त जीअं जो पानी भी सुकी वञे ऐं टमाटर ॻरी वञनि। हिन पासे हिन में कढ़ाई में मूं थोड़ो तेल विधो आहे बसरनि जे हिसाब सां ऐं चिकन जे हिसाब सां। इन में असां बसर विझंदासीं ऐं बसरनि खे असां फ्राई कंदासीं। प्याज मैंने डाल दी, इसको हम हल्का सा ब्राउन करेंगे, बहुत ज़्यादा ब्राउन नहीं करना। और इसके साथ साथ मैं इनको ढककर पका रही हूँ। ये बसर ब्राउन थी रहा है, इनके मुसलसिल ॾोई घुमाइणी आहे त जीअं हे सभु बराबरि जेके आहिनि उहे ब्राउन थियनि। ईअं न थिए त के कचा रहिजी वञनि ऐं के डार्क कलर जा थी वञनि। तो कंटिन्यू इसको चमचा चलाते रहना है। और इस तरफ ये हमारे टमाटर पक रहे हैं। इनका पानी जब खुश्क हो जाएगा तो इनको अच्छी तरह कुचल के इसकी आग बंद कर दूंगी। टमाटरनि खे बिल्कुलु चिथे पेस्ट करणो आहे ऐं पाणी हुनजो सुकाए छॾिणो आहे। हाणे हिन महिल जॾहिं बसर ही थोरा घणा ब्राउन थिया आहिनि, हल्का आहिनि रंग जा, त असां हिन में विझंदासीं अदरक थूम ऐं चिकन। इस वक्त जब ये प्याज हल्की सी ब्राउन हो रही है, डार्क ब्राउन नहीं करना, हम इसमें अदरक लहसुन और चिकन डाल देंगे। ऐं चिकन विझण खां पोइ असां हिनखे एतिरी देर भुञंदासीं जो चिकन जो कलर चेंज थी वञे। चिकन डालने के बाद इतनी देर भुनेंगे कि इसका कलर चेंज हो जाए। अच्छी तरह घुमाते रहेंगे और बोटियों को उलटना पलटना है ताकि हर तरफ से ये पक जाए। चिकन खे ॻारणो न आहे, बसि चङी तरह सां भुञणो आहे। हिनखे उथलाए पुथलाए पचाइणो आहे त जीअं सभिनी पासनि खां न बूटियुनि जो कलर जेको आहे चेंज थी वञे। चिकन चंगी तरह से भुजी वियो आहे। आप देख सकते हैं भुन चुका है, अच्छी तरह से कलर चेंज हो गया इसका। तो हाणे असां हिन में विझंदासीं धाणा सॉरी मिर्च ऐं लूण। अभी नमक मिर्च डालने का टाइम है। लूण मिर्च विझण खां पोइ थोरो हिनखे घुमाए त जीअं ही लूण ऐं मिर्च सॼे मसाले में मिक्स थी वञे। पोइ असां हिनखे ढक ॾेई 10 मिनट हल्की बाहि ते दम ते छॾे ॾींदासीं। नमक मिर्च इसमें मिक्स करने के बाद हम इसको ढककर 10 मिनट के लिए दम पे लगा दें ताकि चिकन जो अच्छी तरह से गल जाए। चिकन खे दम ॾिनो आहे ऐं टमाटरनि जी हालत ॾिसो, हिननि जो पाणी सुकी वियो आहे। तो हाणे हिननि खे थोरो मां चिथे छॾींदमि चङी तरह। चिकन दम पे लगा हुआ है, टमाटर का पानी खुश्क हो गया है तकरीबन। इसको मैं अच्छी तरह से मसल के कुचल के और साइड पे रख लूँगी। इसको हम आखिर में डालेंगे, ये आखिर में पवंदो। हिनखे चङी तरह सां तैयार करे ही सॼी चटणी या पेस्ट टाइप कुझु असांखे इहो साइड ते रखी छॾिणो आहे। पाणी हिन जो बिल्कुलु खुश्क करिणो आहे। ॾिसो साॻियूं भाॼियूं आहिनि, साॻियो ई चिकन आहे, पर असां हर रोज़ु उनखे साॻियुनि शयुनि खे, साॻियुनि मसालनि खे अलॻि अलॻि तरीक़नि सां इस्तेमालु करे नयूं नयूं डिशिस पचाए था सघूं। खाइणो त इहो ई आहे जेको अवेलेबल आहे, पर जेकॾहिं उन ते थोरी महिनत कजे ऐं त थोरी उन में तब्दीली कजे खाधे में, त रोज़ु रोज़ु नयूं शयूं आराम सां पचाए सघजनि थियूं। पचाइण जो टाइम भी ओतिरो ई थो लॻे, ख़र्च भी ओतिरो ई थो लॻे। बसि थोरो जेकॾहिं खफ़ो कजे, थोरी महिनत कजे त असां नयूं नयूं डिशिस ठाहे था सघूं। तो ही हाणे जेका है टमाटन जी पेस्ट बिल्कुल तैयार है।
उनखे असां ढके ॿाहिरि बंदि करे रखूं था। ॿिया मसाला जेके मूं चया त अञा विझणा आहिनि, उन्हनि में ही जीरो आहे कुटियल, तक़रीबन अधु मुनो टीस्पून, ऐं एतिरा ई जेके आहिनि कुटियल सॼा धाणा, उन्हनि खे मूं कुटियो आहे। ऐं हीअ आहे सुकल मेथी, या तक़रीबन हिकिड़ो भरियल टीस्पून, ऐं हीअ अदरक आहे कची कटियल। ऐं हमेशह जीरो ऐं सॼा धाणा जॾहिं मूंखे थोरे मिक़दार में खपंदा आहिनि त मां उन महिल फ्रेश कुटे पोइ विझंदी आहियां। ये मैंने तजुर्बा किया है कि अगर हम इनको कूट कर या पीस कर रखते हैं तो वो बाद में वो टेस्ट, वो खुशबू नहीं रहती, ऐसा ऐसा वो खुशबू ख़त्म हो जाती है। तो इसलिए मैं उसी वक्त थोड़ा सा लेके मोटा मोटा कूट लेती हूँ। ये छोटा सा मेरा हवन दस्ता है तो मुझे बहुत सहूलत हो जाती है इससे। तो ये कुछ चीज़ें और हैं जो आखिर में हम इसमें कढ़ाई में डालेंगे। चिकन के असां चेक कयूं था, 5-7 मिनट इनके थिया आहिनि दम ॾिने। आप ये देखिए 5-7 मिनट से दम पर लगा हुआ था, तो अभी ये चिकन ने अपना कुछ पानी छोड़ा है। इसको मैं थोड़ी देर और रख लेती हूँ ताकि ये पानी इसका जो है वो खुश्क हो जाए और इसमें चिकन जो है वो गल जाएगा अच्छी तरह से। चिकन इन ही पंहिंजे ही पानी में चङी तरह सां ॻरी वेंदो। हाँ, चिकन जो पानी बिल्कुल खुश्क थी वियो आहे। हाणे असां हिन में विझंदासीं टमाटन जो पेस्ट। टमाटन खे अॻु में इन लाइ खुश्क कयो आहे, पेस्ट ठाहियो आहे, त जीअं पोइ चिकन बि पाणी कढंदो ऐं टमाटन में इलाही सारो पाणी हूंदो आहे, पोइ इहो सुकण में ॾाढी देरि कंदो आहे ऐं चिकन बिल्कुलु ॻरी ऐं ज़रा ज़रा थी वेंदो आहे। त हीअ हाणे पेस्ट मां हिन में शामिलु कंदसि। हाँ, टमाटर पेस्ट मैं हिन में विधो आहे, टमाटर पेस्ट डाल दिया है। और आग जो है वो दम वाली आग से थोड़ी सी मैं ज़्यादा कर रही हूँ, क्योंकि हमें अब इसको फाइनल करना है, खुश्क भी करना है, क्योंकि अभी बहरहाल थोड़ी सी नमी टमाटरों में थी। असां हिनखे थोड़ो मिक्स भी कंदासीं चङी तरह सां। हिन महिल विझंदी ॿियूं 3 शयूं ही, जीरो कुटियल ऐं धाणा कुटियल ऐं ये सुकल मेथी, ये खुश्क मेथी, कुटा हुआ ज़ीरा और कुटा हुआ धनिया, ये अभी इसको इसमें डाल दिया है। दम से मैंने आग इसकी थोड़ी सी बढ़ा दी है और फिर मैं इसको ढककर छोड़ देती हूँ कि इसकी अच्छी सी ये ग्रेवी जो है वो सेट हो जाए और इस सारे मसालों का जायका इसमें आ जाए। हिन जी मज़ेदार ग्रेवी हाणे तयारु थींदी ऐं मसाला जेके मां हींअर विधा आहिनि उन्हनि जो जाइको बि जेको आहे हिन में चिकन में ऐं हिन ग्रेवी में चङी तरह सां रचिजी वेंदो। हाणे हिनखे ॾियूं था ढक। तेज़ आग नहीं करनी, बस दम वाली आग से थोड़ी सी बढ़ा देनी है। इनमें हाणे असां विझूं था सावा मिर्च ऐं कटियल अदरक कच्ची, कटी हुई अदरक डाल रहे हैं और हरी मिर्चें कटी हुई, और इसको थोड़ा सा मिक्स करेंगे ताकि खुशबू और जायका इसमें बिल्कुल रच जाए। ये आखिर में विधा आहिनि त जीअं खुशबू ऐं जाइको जेको आहे बिल्कुलु हिन चिकन में बि ऐं मसाले में बि चङी तरह सां अची वञे। अगरि इहो सवेर विझी छॾियो आहे त पची वञे आहे उनजो, उहो पोइ जाइको न रही आहे। ऐं हाणे हिन में असां ॾींदासीं कोयले जो दम। हिन में ये स्टील जी नंढड़ी प्याली मां रखां थी। ईअं जे अंडे का छिलका भी आप रख सकते हैं, ब्रेड का सूखा हुआ स्लाइस या रोटी का टुकड़ा भी रख सकते हैं, लेकिन मैं हमेशा ये प्याली रखती हूँ। हिन में असां विझूं था कोयलो ऐं हिन जे मथां विझंदासीं 2 फड़ा तेल जा, इनखे फ़ौरन ॾींदासीं ढक। धुओं जेको आहे हिन जो ख़तमु थी वियो आहे ऐं बाहि मां हिनजी बंदि करे चुकी आहियां। सभिनी खां पहिरियों त कोयलो हिन मां कढूं था ऐं हिनखे कढूं था डिश में। असांजी कोयला कढ़ाई तयारु आहे, हिनखे कढूं था। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। जेकॾहिं तव्हांखे मुंहिंजी हीअ रेसिपी वणी हुजे त तव्हां ज़रूरु वीडियो खे लाइक कजो। कुझु चवणो आहे, कुझु पुछणो आहे त कमेंट कयो, वीडियो खे शेयर कयो त जीअं ॿियनि खे बि हिन जो फ़ाइदो थिए। हमेशह मां चवंदी आहियां प्यार सां खाधो पचायो, प्यार सां पचियल खाधे जो जाइको ई अलॻि हूंदो आहे। सो हीअ मुंहिंजो तमामु प्यार सां पकल हिकिड़ी डिश आहे ऐं ज़रूरु ॿुधाइजो त तव्हांखे कीअं लॻी। हिनखे गार्निश करण जे लाइ मां थोड़ी अदरक कटियल बचाए छॾी हुई, थोड़ी सी ऊपर अदरक छिड़क रही हूँ और एक मैंने छोटी सी हरी मिर्च भी काट ली है। तो ये असांजो
बोड़ जेको आहे तयारु आहे। सो गरम गरम चपाती सां या नान सां या जंहिं बि शइ सां, पराठे सां, चांवरनि सां, जंहिंसां खाइणु चाहियो तव्हां खाई सघो था। हमेशह चवंदी आहियां पंहिंजे टाइम जो सही इस्तेमालु कयो, पंहिंजी ॿोलीअ सां प्यारु कयो। अलाह साईं तव्हांखे ख़ुशि रखे। वरी कंहिं ॿी वीडियो सां, वरी कंहिं कम जी ॻाल्हि सां, कंहिं कम जी शइ सां मुलाक़ात थींदी। तेसिताईं इजाज़त ॾियो। अल्लाह भाई।